क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। एक दिन ऐसा आएगा, एक कपड़े कफन में उठा कर ले जाएंगे कंधे बदल बदल कर। मोहतरम अजीज दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, दिल जी गहराई असां मदीने वारे साईं जे मथां जेके जाथे वेठा हो दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अल्लाह तबारक व तआला जा एहसान थिया जंहिं रब करीम अॼु असां अवां खे मिठड़े क़ुरान जे लाइ घड़ी सवा जागण ऐं ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। रब साईं असां खां चङनि खे, असां खां सुहिणनि खे, ताक़तवरनि खे बिस्तरनि ते सुम्हाए चओ मर्ज़ीअ वारो, निंड खट फिटाए सजी रात कई जवान वेठा मोबाइलुनि ते वक़्तु विञाइनि। अल्लाह तू फरमायो मुंहिंजा बाना क़यामत जे ॾींहुं अखियुनि जी बि पुछा थींदई। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन। अल्लाह तो फरमाओ मुंहिंजा बाना ज़बान जी भी क़यामत जे ॾींहुं पुछा थींदई, अखियुनि जी भी पुछा थींदई, कननि जी भी पुछा थींदई। केतिरो वक़्तु तो रब खे नाराज़ कयो, इन कननि सां वञी करे गाना ॿुधई, पर अल्लाह जो क़ुरान कोन ॿुधी। अखियुनि सां ग़लति ड्रामा त ॾिठई, पर रब जे क़ुरान जो दीदार कोन कई। अल्लाह तो फरमायो मुंहिंजा बाना, ऐं मुंहिंजा बाना मां रब पंहिंजी हर नेमत जो हिसाब वठंदो सां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ी औरत आई, अर्ज़ु कई अल्लाह जा रसूला साईं मां तुंहिंजी कचहरीअ में आई आहियां। नबी साईं फरमायो अम्मा ॾे ख़बर, भला उमिरि घणी थई? कुराड़ी चवण लॻी अल्लाह जा रसूल साईं उमिरि 10 साल। अब 10 साल जी कुराड़ी ॾिठी अथव न? या अल्लाह साईं जे सोने नबीअ वटि अची करे पंहिंजो अहवाल ॾिनई, पर रब तो फरमायो मुंहिंजा बानो मां रब जो अहिड़ो त कानून आ, ज़ालिम खे ज़ुल्म करणो कोन छॾींदो आ, ओ ॾाढे खे ॾाढो करणो कोन छॾींदो आ। अब अबरो काफ़र ॿुधो जेको काबतुल्लाह खे शहीद करणु पियो अचे, जॾहिं काबे जे वेझो अची वियो, काबतुल्लाह जे वेझो अची करे पुछा कई यार ॿुधायो त सही, हिन काबे जे संभालण वारो केरा, हिन काबे जी हिफ़ाज़त करण वारो, ओ परेबुआरी करण वारो, मालिकी करण वारो केरा? माण्हुनि ॿुधायोसि हितां जो सरदार आ जंहिंजो नालो अब्दुल मुतलिब आ। अबरो काफ़र यमन मुल्क खां हाथियुनि जा लश्कर वठी ओ तीर ऐं तलवारूं खणी अल्लाह जे घर काबे के शहीद करण लाइ आयो आहे। पुछा कयई ॾियो ख़बर भला इहो केरु आहे? चऊं सरदार आहे, कुरैश जो सरदार अब्दुल मुतलिब, माना त काइनात जे सरदार।
पैगंबर असां तव्हांजे सुहिणे नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो फरमाइनि था त उहो पुछा थो करे त ॾियो ख़बर भला इहो अब्दुल मुतलिब जो कारोबार छा आहे, कमु कहिड़ो कंदो आहे। माण्हुनि चयसि जेके साम्हूं उठ था ॾिसो सवनि जी तादाद इहे सभु उन अब्दुल मुतलिब जा अथव। पंहिंजी फौज खे हुकुम कयईं जल्दी कयो इन जा उठ गिरफ़्तार कयो। कमो पेशो 200 उठ खणी करे उन्हनि ॿधी पंहिंजे कब्ज़े में कया। एतिरे में माण्हू मोकिलियईं वञो इन काबे जी ख़िदमत वारे खे ओ सरदार अब्दुल मुतलिब खे वठी अचो। माण्हू भॼंदा आया आए ॾाॾा अब्दुल मुतलिब जमन खां बादशाह आयो आहे, वॾो ज़ालिम बादशाह, तीर तलवारूं फौजूं आंदियूं अथई पर हाथियुनि जे मथां लश्कर आंदा अथई। अब्दुल मुतलिब पुछा कई ॾियो ख़बर चवे छा थो चाहे छा थो, जेसि चवे थो त मां काबतुल्लाह खे शहीद कंदुसि। हज़रत अब्दुल मुतलिब अॻिते वधियो, हीअं जो आयो उहो सरदार अबरो काफर पंहिंजे मजमे जे विच में कुर्सीअ ते वेठो इंतजार पियो करे ताणे केड़ी मल थो अचे। एतिरे में नज़र पई त उहो हसीन जमील ओ वॾे चौड़े सीने वारो, वॾे वेकरे सीने वारो, वॾो कदावर, वॾो सुहिणो जवान अरबी जुबे में हीअं अचे जो पियो वॾेरो बसां। एतिरे में अबरे काफर ते ओ न अब्दुल मुतलिब जी दहशत चढ़ी वई आहे। पंहिंजी कुर्सीअ खां उथी करे अॻिते थो वधी करे वञी हथ थो ॾेसि, चवेसि थो मां पुछां थो त ॾे ख़बर भला सरदार अब्दुल मुतलिब तूं आ? चए हाओ मां आहियां। ॾे ख़बर भला काबे जी हिफ़ाज़त कंदड़ बि तूं आ? चई कंहिं तोखे चयो आहे त मां काबे जो हिफ़ाज़त कंदड़ आहियां? काबे जी हिफ़ाज़त त मुंहिंजो अल्लाह कंदो। केर काबे जी हिफ़ाज़त केर कंदो? अल्लाह। चई हे बेतुल्लाह मुझे रब जो बेत माना अल्लाह जो घर, पुजै शइ जो तालुक रब सां हूंदो आहे, ओ उन जी हिफ़ाज़त जो ज़िमो रब खणी छॾींदो आहे। चई आए अब्दुल मुतलिब ॿुधो असां काबो ड्राइण आया आहियूं। चई वञी ड्रायो, काबो ॼाणे, काबे जो मालिक ॼाणे, तूं मुंहिंजा उठ मूंखे आज़ाद करे ॾे। उहो काफ़र खिली करे पोइते मोटियो, पोइते मोटी करे पंहिंजे लश्कर खे तो चवे असां त सोचियोसीं भिणा हे वॾी का जंग कंदो, वॾो सरदार आहे, वॾियूं फौजूं हूंदसि, वॾी क़ौम हूंदसि, वॾी जंग थींदी। हे त भिणा चवे थो काबो ॼाणे, काबे जो रब ॼाणे, मुंहिंजो वास्तो ई न आहे, मूंखे पंहिंजा उठ ॾे। काफ़र खिलियो, चिमणा हिन काबे जो हथ ई कढी वियो, हाणे रस्तो साफ़ आहे, मुसलमाननि जे काबे खे शहीद कंदासीं। हज़रत अब्दुल मुतलिब उठ खाए रवानो थियो। अबरो काफर काबे को परे लश्कर झलियो, हाणे हुकुम कई पंहिंजी फौज खे त अॻिते हाथियूं वठी हलो। जियां ही उन जा हाथियुनि ते उहे काफर जा फौज अॻिते वधिया, हथियारनि सां ताणे नऊज़ बिल्लाह काबतुल्लाह खे शहीद था कयूं। कुरान तो फरमाए लम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीम बिहिजारतिन मिन सिज्जील। चाहिए सुभान अल्लाह। फरमाई रब करीम उहा फौज जो अॻिते वधी, एतिरे में अॻियां जेको आहे रब
ओ आसमान में पखी मोकलिया नंढड़ा पखी झिरकिन को भी नंढड़ा कुरान तो फरमाया अरसलना अलैहिम तयरन अबाबील अबाबील पखी अची वया एतरा त अची वया ओ नंजे वात में नंढड़ी पथरी अबाबील जे वात में का मण ॾेढ जी पथरी पवंदी नंढड़ी पथरी उन पथरीअ जे अंदर रब साईं एडी त ताकत रखी जो हिय मथा का अची करे उन काफरन लश्करन जे मथा ओ उन ज़ालिम जे फौजी जेके हाथुन ते सवारा मथा का जो पखी फिटी करे मथे में जो हणेस त उहा पथरी गोलीअ जे कान वांगुरु ओ ना काफर फौजीअ जे मथे मां टपंदी बिसट हाथीअ खां पार थींदी वञी ज़मीन में पई लगे चइजो सुभान अल्लाह फरमायाई इए जो अचे अबाबील ने पत्थर वसाया उन जा फौज ऐं लश्कर हाथियों भी किरंदा विया ढेर थींदा विया कुरान तो फरमाए फजअलहुम कअस्फिन मअकूल अल्लाह तो फरमाए व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल अल्लाह तो फरमाए इए रब खत्म करे छॾन रब तो फरमाए मां पखियुन जे ज़रिए इए खत्म कयो मान ओ जिया माल जो खाधल लताड़ल ओलड़ हूंदो आ अल्लाह तो फरमाए मां उन काफर ने हाथुन के काबे जे दुश्मनन के ओलड़ करे छॾियो अब अर्ज कयम त जंहिं शइ जो ताल्लुक रब सां हूंदो आ काबतुल्लाह जो ताल्लुक कंहिंसां आहे पोइ हिफ़ाज़त कयईंस की न कयईंस अबरे काफर जो लश्कर पर पाण भी उते ढेर थी वियो पर काबे ताईं चौ पहुची न सघियो आओ की न पहुची सघियो अहिड़ी तरह जंहिंजे रब हिफ़ाज़त करे उन्हीं के केर तकलीफ़ ॾेई नबी सुनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताल्लुक रसूल अल्लाह कैसा अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एक दफे पंहिंजे घर में हुया चौधारी काफरन घेरो कयो पर वार जो संदो न छॾियो तवज्जो कयो पोइ बस दुआ था घुरूं वार जो संदो भी न छॾियो एतिरे में अल्लाह साईं जो हुकुम अचेस ऐं मुंहिंजा सोना नबी ॿाहिर निकिर नबी साईं अर्ज़ कयो आहे मुंहिंजा रब चौधारी काफरन जा लश्कर बीठान आए मुंहिंजा अल्लाह रब मां इन्हनि जे विचों कीअं निकिरां अल्लाह तीरन ऐं तलवारुन सां गॾु रब उहे हिक ॿिए सां कुलो कुलन में आहियूं बीठान आए मुंहिंजा अल्लाह रब मुंहिंजे घर जे चौधारी जाइ ख़ाली कोन्हे जो मां ॿाहिरि निकिरां रब साईं फरमायो मुंहिंजा सुहिणा नबी वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा ऐ मुंहिंजा सुहिणा नबी ॿाहिर निकिरो ओ वारीअ जी मुट्ठी भरे उन्हनि ॾे उछलणो तुंहिंजो कमाओ मुंहिंजा सुहिणा नबी इन्हनि काफरन खे अंधो करे ॿाहिर कढण मां अल्लाह जो कमा ॾाढियां चइजो सुभान अल्लाह नबी साईं जन ॿाहिर निकिता हजरत अबू बकर साईं भी गड्डा एतरे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिट्टी खणी करे ओॾे उछलियो पढ़ियो मा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा पढ़ी करे जो उछलियो अल्लाह जे हुकुम सां काफर अंधा थी विया ओ नबियन जो सरदार नबी सोनो मोहम्मद करीम चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे विचां सही सलामत ॿाहिरि निकिरी विया चइजो सुभान अल्लाह
रस्ते में वञण था पया अबू बकर साईं कॾहिं अॻियों थो अचे न कॾहिं सॼे पासे सोणो अबू बकर कॾहिं खॿे पासे पियो अचे कॾहिं पोयों पियो अचे नबी साईं फरमायो अबू बकर जी सोना नबी आए अबू बकर दे ख़बर इं छाकां तो करी आए अबू बकर कॾहिं सॼे तो अची कॾहिं खॿे कॾहिं अॻियों कॾहिं पोयों सोने अबू बकर अर्ज़ कयो मुंहिंजा सोना नबी ओ अल्लाह जा रसूल साईं मां अॻियों पोयों इन्हीअ जे लाइ थो अचां अल्लाह जा रसूल मतां को काफ़र असांजे पोयों लॻे ओ अगर तव्हां ते हमलो करे आए मुंहिंजा दिलबर नबी त उहो तीर अवल मांखे लॻे सोना तोखे न लॻे चइजो सुभान अल्लाह हलंदे हलंदे गारे सोर ते चढ़ी विया अबा जबल एडो मथे जो कमो पेजो 5,500 फुट मथे जबल हजरत अबू बकर साईं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुल्हन ते खणी विया मथे पोयों काफ़र पेरो खणंदे ओ इल्म जे ज़रिए जादूगरन जे ज़रिए पेरन जे ज़रिए पेरो खणंदे उन जबल ते जो पता अल्लाह जो रसूल सुनो नबी दिलबर नबी चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अंदर गार में अंदर जबल में अंदर एकड़ो सुराख होजे अंदर हिं गार होजे सुनो नबी अंदर गिड़िया सुनो अबू बकर साईं भी अंदर गिड़िया डिठूं त बिना गार में ओ सुराख लगा पयान सुने अबू बकर पंजी चादर लाथी टुकर फाड़ींदो वञे वेड़ी कंदो उन्हनि जे सोराखन में ॾींदो पियो वञे ॾींदे 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 सोराख बंदि पियो करे त मतां को नांग निकिरे मतां को विछो निकिरे मतां को अहिड़ो ज़हरीलो जीत निकिरे जेको मुंहिंजे दिलबर नबीअ खे तकलीफ़ ॾे जॾहिं उहा चादर खुटी वियसि हिकिड़ो सोराख रहिजी वियो उन में अबू बकर साईं पंहिंजी खुड़ी ॾेई ओ काइनात जे सरदार नबीअ खे फरमा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल साईं हाणे तव्हां मुंहिंजी झोलीअ में आराम कयो चइजो सुभान अल्लाह वाह जो अबू बकर जो भाग हो जो काइनात जो सरदार नबी सोनन जो सरदार झोलीअ में पयो चइजो सुभान एतरे में काफ़र अची उते पता पर याद रखो वाह जी रब पंहिंजे नबी जी हिफ़ाज़त कई मुंहिंजी ॻाल्हि मौज़ू इहो हुयो जंहिं शइ जो तालुक़ रब सां हूंदो आहे त उन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिं खयो आहे अल्लाह काबतुल्लाह जी हिफ़ाज़त कंहिं कई अल्लाह घर में नबी सुहिण जी दुश्मननि खां ॿाहिरि हिफ़ाज़त करे कंहिं कढियो अल्लाह ऐं हाणे गार में अंदर आहिनि काफ़र चढ़िया था अचनि नबी साईं फरमायो इन कोरियड़े खे ऐं कोरियड़ा जीअं मुंहिंजा अल्लाह ऐं कोरियड़ा जल्दी करे ओ मुंहिंजे नबीअ जे गार जे दरवाज़े ते तानी हणो कोरियड़े जल्दी कई गार जे दर ते तानी हणी वियो ॾियारी फेराए वियो अल्लाह साईं पंहिंजे पखियुनि मज़ा हिकिड़े मखलूक मज़ा हिकिड़ी पखी गेरीअ खे हुकुम कयईं जल्दी कर ओ कख मेड़े जल्दी ओ इन कोरियड़े जी ॾियारीअ जे मथां अखिरो ठाहे हिकदम गेरी काठियूं गॾु कयूं कख गॾु कया उन जे मथां अखिरो ठाहे रब साईं फरमायो जल्दी कर मां रब जे हुकुम सां आना लाए वियो उहा गेरी चंद मिंटनि जे अंदर आना लाए मथों कुर्क थी वेही रही चइजो सुभान अल्लाह काफ़र पेरो खणी उन जबल ते चढ़ी पहुता अबू बकर साईं अर्ज़ कयो सोना नबी ऐ दिलबर नबी ऐ कायनात जा सरदार नबी नबियन जा पगदार नबी अल्लाह जा रसूल सही काफ़रन जे जुतियूं ॾिसण में थियूं अचनि सुहिणा नबी अची विया पची विया साईं हाणे केरु बचाईंदो नबी साईं फरमायो ऐ अबू बकर फिक्र न करे असां सां असांजो अल्लाह गॾु केरु गॾु अल्लाह अल्लाह उहे काफ़र आया
जेके पेरी हुया उन्हनि खे चऊं ॾियो ख़बर हिते हेॾे वॾे 5,500 फुट कमो पेशो जबल ते चाढ़ियो अथव पेरो काॾे वियो पहिरीं न सोचींदे सोचींदे आख़िर हिकिड़े चयो तव्हां हिन में अंदरि विया हूंदा त वॾनि काफ़रनि चयो बेवकूफ़ त न आहियो हे कोरियड़े जी तानी आंगुर लगण सां भी टुटी पवंदी आ हेॾा सारा हमरा अंदर वञना त गेरीअ जे आना कीअं बचना कोरियड़े जी तानी कीअं सलामत हुजे हे गेरी सलामत कीअं वेठी हुजे हे त कंहिं वक्त जा पयल आहिनि गेरीअ खे भी को वक्त थियो आहे जो आना लाइ कुरक लगी वेठी आहे काफर हैरान थी परेशान थी उतों मोटी विया मां तव्हां को पुछां तो नबी सुने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रब हिफ़ाज़त कई कि न कई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एक दफ़े हिकिड़े वण जे हेठों सुता पिया निंड वठी काफर हिकिड़ो ओचितो अची वियो अची कर ॾिठई भेण जो अल्लाह जो नबी मुसलमाननि जो नबी अकेलो मिली वियो आहे तलवार भी मथे टंगियल अथसि उहा तलवार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खणी ऐं मथों जेको आहे सो हकल ॾिनई चई मैया सिमुका मिन्नी आए मुसलमाननि जा नबी मोहम्मद अजो तोखे मां केरु बचाईंदो सोनो नबी जागी पया फरमाइण लगा या सिमोनी अल्लाह मुखे मुंहिंजो रब बचाईंदो एतिरे में उन काफर जी दहशत में तलवार किरी पई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा तलवार हथ में खणी करे फरमायोसि मैया सिमुका मिन्नी तोखे मां केरु बचाईंदो चवण लॻो आहे अल्लाह जा नबी सही मां त ॿुधो आहे तूं ॾाढो राम दिल आहे तूं त वॾो महिरबान आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन आए अल्लाह जा नबी मां ॿुधो आहे वॾो राम दिल आहे नबी साईं फरमायो वञो वञो मां तोखे भी माफ़ अब रब साईं हिफ़ाज़त कई नबी सुन जी की न दुआए त अल्लाह तबारक व तआला असां जेकी कुछ चयोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला अॼो के हिन प्रोग्राम के अल्लाह साईं पंहिंजी बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमाए असां जेकी कुछ चयोसीं साईं जन जो हुकुम हुयो साईं अहमद अली साहब जन जो साईं तव्हां खे कुछ न कुछ ज़रूर ॻाल्हाइणो आहे छो जो मुंहिंजो जलसो हुयो यार मोहम्मद आदमाणी में अॼु राति उन्हनि खे भी मां जवाब ॾिनो त बाबा मुंहिंजे पंहिंजे मदरसे जो जलसो आहे भली घणी हिते मूंखे को हिकिड़ो माण्हू वेहा ऐं तॾहिं बि मूंखे कुझु क़ुर ऐं हदीस जूं ॻाल्हियूं ॿुधाइणियूं पवनि तॾहिं बि मां ज़रूरु ॿुधायां मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि न आहे मां त मंझंदि बागटेल में तकरीर करे आयो आहियां मौलाना सैयद हबीबुल्लाह शाह हुयो उनखां अॻु में मंझि हुयो माखो अॻु में मोहम्मद इस्माइल तौहीदी जो बयानु हुयो अल्लाह साईं ॾींहुं राति अलाए काथे काथे वॾनि मजमनि खे तकरीर कयूं था जे अॼु तव्हां हिकिड़ा 30-40 माण्हू वेठा हो तॾहिं बि मुंहिंजो हिते ख़ाली ॿुधाइण ॻाल्हाइण तॾहिं बि मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे छो जो हिन मदरसे जो बुनियाद अल्लाह साईं बुनियादी कमु माखां वरितो ऐं उहो शायदि मुंहिंजे रब वटि इलाह कंदो क़बूल पइजी वियो हूंदो अॼु बि इन मदरसे में जेके उस्ताद पढ़ाइनि था उन्हनि सां बि असांजो सदक़े जारिया हले थो जेको आहे हाफ़िज़ सगोरा जो हाफ़िज़ थिया आहिनि इन्हनि मां हिकिड़ो शागिर्द अहिड़ो हूंदो जंहिंखे शायदि मां इब्तिदाई सबक पढ़ाया हूंदा तंहिंजे करे जेके भी इलाइक़े में पढ़ी विया आहिनि उन्हनि खे क़ुर पढ़ायो आहे अॼु अगरि उहे ॾिसी पढ़ंदा यादि पढ़ंदा तॾहिं बि उन्हनि जे सवाब में असांजो हिसो ज़रूरु हूंदो दुआए त अल्लाह तबारक व तआला जेकी चवरायो उन ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए असां तव्हां समूरनि खां शल रब राज़ी थी वञे ऐं अहिड़ो राज़ी थिए त वरी नाराज़ ई न थिए दुरूद शरीफ़ पढ़ो त दुआ घुरो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम रब्बी यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर रब्बी यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल हम्मि वल हुज़्न व अऊज़ु बिका मिनल जुब्न वल बुख्ल
वअऊज़ु बिका मिनल अज्ज़ि वल कस्ल वअऊज़ु बिका मिन क़हरिर रिजाल। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका ईमानन कामिला व यकीनन सादिका व लिसानन ज़ाकिरा व क़ल्बन ख़ाशिआ व रिज़्क़न वासिआ व रिज़्क़न हलालन तय्यिबा व तौबतन नसूहा व तौबतन क़ब्लल मौत या रब्बल आलमीन वराहतन इंदल मौत। रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया वलिलमुअ्मिनीना यौम यक़ूमुल हिसाब। रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब्बना आतिना फिद दुनिया हसन। ऐ अल्लाह असांजी दुनिया सोनी बनाए। आए रब बे औलादन के औलाद अता फरमाए। ऐ अल्लाह बेनमाज़न के नमाजी बनाए। आए अल्लाह बेरोजगारन के रोजगार अता फरमाए। आए रब करीमा जेके कर्जन में फातलन उनके कर्जन को आजो फरमाए। अल्लाह जेके दुनिया जी के परेशानियां में वर्तलन रब उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमाए। ऐ अल्लाह साईं अहमद अली साहब जे वालिदैन जी मग़फ़िरत फरमाए। या अल्लाह उन्हनि जे भाइर जेके जान छॾे विया आहिनि अल्लाह उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमाए। आए रब करीम हिन ॻोठ हिन इलाइक़े वारनि को राज़ी थी वञो। आए रब करीम असां जूं दुआऊं क़बूल फरमाए। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िह मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि अजमईन।